फुलजी शहर में एक ॾींहं जी बरसात टाउन इंतजामिया जी पत वाइकी करे छॾी। तूफ़ानी बरसात जे वसकारे खां पोइ बरसात जो पानी शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि ते गोरे जहिड़ो बीहजी वियो। शहरी मिटे अज़ाब में वरतल। फुलजी स्टेशन में ज़ोरदार तूफ़ानी बरसात जे वसकारे खां पोइ शहर जे मेन डाविच रोड, गफ़ारी पाड़ो, रेलवे कॉलोनी समेत केतिरनि ई पाड़नि जे रोडनि रस्तनि ते बरसाती पानी गोरे जहिड़ो बीहजी वियो। बरसाती पानी हक नवाज़ सोलंकी, अब्दुल रज़ाक फौजी समेत केतिरनि ई शहरनि जे दुकाननि तोड़े घरनि अंदरि दाख़िल थी वियो, जंहिं सबबि दुकाननि में पयल लखें रुपयनि जो ज़रई भाण तोड़े ॿियो सामान पानी में ॿुॾी तबाह थी वियो। उन मौक़े ते शहरनि रसूल बख्श पंवर, अब्दुल रज़ाक राजपूत, हक नवाज़ सोलंकी ऐं ॿियनि चयो त फुलजी शहर खे लखें रुपया माहवार बजट मिलण बावजूद शहर जी सफ़ाई, बरसाती पानी नेकाल करण जो बंदोबस्त नाहे। असां टाउन इंतजामिया खे बरसाती पानी नेकाल करण लाइ चयो त उन्हनि पब्लिक हेल्थ वारनि खे ज़िम्मेवार करार ॾेई पाण खे आजो करे छॾियो।